नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त घोटकी मखबरी दाल चाचड़े ताल घोटकी सिविल सोसाइटी जगवान पारा कंदकोट में चाचड़े बिरादरी के 9 माण्हुनि खे क़त्ल करण खिलाफ मोहम्मद हसन चाचड़, मोहम्मद आज़म चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेन चौक खां प्रेस क्लब ताईं एतवे रैली कढी वई। उन मौके ते रैली खे खिताब कंदे अॻुवाणनि मोहम्मद हसन चाचड़, मोहम्मद आज़म चाचड़, शेरी इताज जे आगा नादिर पठान, जिस्कम जे महबूब घोटो रशीद सिंधी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां चाचड़ बिरादरी जे 9 बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार करियूं था। संदन ॾुख में बराबर जे शरीक आहियूं। हिननि चयो त सिंध अंदरि हर रोज़ कबीलाई जहिड़नि में केतिरा ई माण्हू क़त्ल पिया थियनि पर हुकूमत ख़ामोश तमाशे बणियल आहे। हिननि चयो त कुझु ॾींहं पहिरियां कंदकोट में चाचड़ बिरादरी जा 9 माण्हू क़त्ल कया विया पर इंतज़ामिया अञा ताईं निंड सुतल आहे। हिननि चयो त चाचड़ बिरादरी हिकु अमन पसंद बिरादरी आहे। हिननि खे हथियार खणण ते मजबूर कयो पियो वञे। उन मौके ते अॻुवाणनि चीफ जस्टिस IG सिंध ऐं हुकूमत खे अपील कई त फौरी तौर चाचड़ बिरादरी जे 9 माण्हुनि जे क़त्ल जो नोटिस वठी केस खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं वाक़े में मुलविस माण्हुनि खे फौरी तौर ते गिरफ्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।